कोयटा में अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। कोयटा जे सेटेलाइट टाउन में फुर जी कोशिश दौरान पुलिस जो ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थी पियो। पुलिस मुक़ाबले में हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। टिनि ॾोहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कोयटा जे सेटेलाइट टाउन में फुर जी कोशिश दौरान पुलिस जो ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थी पियो। पुलिस मुक़ाबले में हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे, जॾहिं त टिनि ॾोहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कोयटा जे सेटेलाइट टाउन में फुर जी कोशिश दौरान पुलिस जो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबिलो थियो आहे। पुलिस मुक़ाबले में हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे, जॾहिं त टिनि ॾोहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। कोयटा जे सेटेलाइट टाउन में फुर जी कोशिश दौरान पुलिस जो ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थियो आहे। पुलिस मुक़ाबले में हिकु ॾोहारी मारिजी वियो। टिनि ॾोहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे।